बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 9 दर्जे 6 मां, जंहिंजो उनवान आहे बंभोर। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे फिटल माना वीरान। लफ़्ज़ भिड़ो माना दड़ो या ढेर। लफ़्ज़ ॿधायो माना जोड़ियो या आबाद कयो। लफ़्ज़ इंतिज़ाम माना बंदोबस्त। लफ़्ज़ उकरियल माना चिटियल। लफ़्ज़ पुस्ती माना बंद या टेक। लफ़्ज़ दस्तूर माना रिवाज। लफ़्ज़ क़दीम आसार माना पुराणा निशान। लफ़्ज़ गुमान माना शक। लफ़्ज़ वसंदी माना आबाद थियल इलाइक़ो या रहंदड़ माण्हू। मश्क नंबर पहिरियों, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, बंभोर जो भिड़ो किथे आहे? जवाब, बंभोर जो भिड़ो कराचीअ खां ओभर तरफ़ 64 किलोमीटर पंध ते आहे। बे, बंभोर शहर बाबति कहिड़ो किस्सो मशहूरु आहे? जवाब, बंभोर शहर बाबति असां वटि ससुई ऐं पुनूअ जो किस्सो तमामु घणो मशहूरु आहे। ससुई बंभोर शहर जी रहाकू हुई। जीम, क़िले जी अॾावत छा सां थियल आहे? जवाब, क़िले जी अॾावत पथर सां थियल आहे। दाल, बंभोर जे क़िले जा केतिरा दरवाज़ा लधा आहिनि? जवाब, बंभोर जे क़िले जा 3 दरवाज़ा लधा आहिनि। हिकु ओभर तरफ़, ॿियो उत्तर तरफ़ ऐं टियों ॾखण तरफ़। हे हिन भिड़े मां इस्लामी दौर जी कहिड़ी मुख्या जाइ मिली आहे? जवाब, हिन भिड़े में इस्लामी दौर जी हिकु मस्जिद मिली आहे, जेका 37 मीटर डिघी ऐं 36 मीटर वेकिरी आहे। नंबर ॿियो, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि फिटल, भिड़ो, वसंदी, इंतिज़ाम, दस्तूर, गुमान। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे फिटल माना वीरान। जुमिलो लिखंदासीं, बंभोर जो शहर हिन वक़्तु फिटल शहर आहे। लफ़्ज़ आहे भिड़ो माना दड़ो या ढेर। जुमिलो लिखंदासीं, बंभोर जो भिड़ो कराचीअ खां 64 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। पोइ लफ़्ज़ आहे वसंदी माना आबादी। जुमिलो लिखंदासीं, बंभोर कंहिं दौर में वसंदी वारो शहर हो। पोइ लफ़्ज़ आहे इंतिज़ाम माना बंदोबस्त। जुमिलो लिखंदासीं, हुकूमत क़दीम आसारनि जी हिफ़ाज़त जो इंतिज़ाम करे रही आहे। पोइ लफ़्ज़ आहे दस्तूर माना रिवाज। जुमिलो लिखंदासीं, दस्तूर मूजिबि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो मेलो सफ़र महीने में लॻंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे गुमान माना शक। जुमिलो लिखंदासीं, मूंखे गुमान आहे त मुंहिंजो कलम असलम खंयो आहे। नंबर 3, मुनासिब लफ़्ज़ चूंडे ख़ाल भरियो। जी दोस्तों, हाणे ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। ख़ाल नंबर पहिरियों, ससुई ख़ाल शहर जी रहाकू हुई। कराची ठटो
बंभोर। खाल में लिखंदासीं बंभोर। खाल ॿियो, बंभोर जो भिड़ो कराची खां ओभर तरफ़ खाल पंध ते आहे। 55 किलोमीटर, 64 किलोमीटर या 60 किलोमीटर। सही जवाब आहे 64 किलोमीटर। खाल नंबर 3, बंभोर शहर जे उत्तर तरफ़ किले जी भित जे ॿाहिरां हिकु खाल जा निशान मिलिया आहिनि। कारखाने, घर, ओताक। सही जवाब आहे कारखाने। खाल नंबर 4, बंभोर वारे किले जी उत्तर ओभर में खाल आहे। समुंड, ढंढ, दरिया। सही जवाब आहे ढंढ। खाल में लिखंदासीं ढंढ। खाल नंबर 5, बंभोर जी मस्जिद जी विज़ुअ वारी जाइ खाल सां लितल आहे। खाल आहिनि गारे, सीमेंट या चुन। सही जवाब आहे चुन। नंबर 4, तव्हां कंहिं क़दीम आसार या तारीख़ी जॻह जो सैर कयो हुजे त उन जो अहवाल लिखो। जवाब, जी दोस्तों हाणे अहवाल लिखंदासीं। असां गुज़िरियल मोकलुनि में मोहन जो दड़ो घुमणु वियासीं। असां उन शहर खे ॾिसी हैरान थी वियासीं त केॾी न सुहिणी सटाव सां उहो शहर ठाहियो वियो हो। पकियूं घिटियूं, पक्का घर, पाणीअ जे नेकाल लाइ पकियूं ऐं ढकियल नालियूं, हर तबिके लाइ धार धार पाड़ा। हुन सरज़मीन जा माण्हू 5000 वरह अॻु बि केॾा न ॾाहा हुआ। उन्हनि पंहिंजे शहर खे केॾी न सुहिणी तरतीब सां अॾायो हो। असां कुझु वक़्तु उते रही म्यूज़ियम बि ॾिठोसीं। मंझंदि जी मानी खाई उतां वापसि रवाना थियासीं। नंबर 5, अहिड़ा ज़मीर जेके फ़क़ति माण्हुनि जे नालनि बदिरां कमु अचनि, तिन खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। जीअं आऊं, असीं, तूं, अव्हां, हूअ, हीअ वग़ैरह। नंबर 6, हेठियनि जुमलनि मां ज़मीर ख़ालिस चूंडियो। जुमिलो पहिरियों, आऊं वञां पियो। जुमिलो ॿियो, हू अचे थो। जुमिलो टियों, तूं बैत पढ़। जुमिलो चोथों, असीं कराचीअ पिया वञूं। जी दोस्तों हाणे इन्हनि जुमलनि में ज़मीर ख़ालिस आहिनि। पहिरें जुमिले में आऊं ज़मीर ख़ालिस आहे। ॿिए जुमिले में हू ज़मीर ख़ालिस आहे। टें जुमिले में तूं ज़मीर ख़ालिस आहे। ऐं चौथे जुमिले में असीं ज़मीर ख़ालिस आहे।